पिछा सूबाई वज़ीर सक़ाफ़त ऐं सयाहत सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह बुख़ारी समूरनि लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे हिदायत ॾींदे चयो आहे त हर साल अक़ीदतमंदनि जो वॾो अंग उर्स में शिरकत करणु ईंदो आहे ऐं खेनि समूरियूं घुरिबल सहूलियतूं मुहैया करण लाइ इंतज़ामात मुकमल कया वञनि। अहिड़ी हिदायत उन अॼु रेस्ट हाउस बिशा में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 281 सालियाने उर्स मुबारक जे इंतज़ामात जे हवाले सां मुनक़द कयल हिक इजलास जी सदारत कंदे ॾिनी। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह हैज़को इंतज़ामिया खे हिदायत कई त उर्स जी ॾियारियुनि में बिजली जी लोड शेडिंग खां पासो कयो वञे त जीअं ज़ाइरनि खे कंहिं बि क़िस्म जी ॾुखियाई खे मुंहुं न ॾियणो पवे। इजलास में सालियाना उर्स मुबारक जे हवाले सां इंतज़ामनि, सिक्योरिटी सहूलियतुनि ऐं ॿियनि मसइलनि ते पिणु गौर वीचार कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त समूरनि लाॻापियल इदारनि खे उर्स जे मौक़े ते चौकस रहण जी हिदायत कई वई आहे जीअं ज़ाइरनि खे वधि खां वधि घुरिबल सहूलियतूं मुहैया करण खे यक़ीनी बणाए सघिजे। हुन जो त वापरा जे हवाले सां लोड शेडिंग जा मसइला दरपेश आहिनि। इन सिलसिले में हैज़को अमलदारनि खे सख़्ती सां हिदायतूं कई वयूं आहिनि उर्स जे मौक़े ते लोड शेडिंग खां पासो कनि। हिक सवाल जे जवाब में हुन जो त लतीफ़ एवार्ड मेरिट जी बुनियाद ते कमेटी तय कंदी आहे ऐं मेरिट ते ई एवार्ड ॾिना वेंदा आहिनि। कमिश्नर हैदराबाद पंहिंजी ब्रीफिंग में चयो त इंतज़ामनि जे हवाले सां हिकु जाइज़ा इजलास मुनक़द कयो वियो जंहिं में समूरनि लाॻापियल इदारनि खे कॉन्टीजेंसी प्लान मरतब करण जी हिदायत कई वई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।